नाज़िन हेडलाइन्स वटि अवांखे अहम ख़बर ॾियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि बोर्ड जी सूरतहाल ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। PDMA इत्तेहादिन पार्टियुनि सूधो सभिनी सियासी पार्टियुनि खे APC में शिरकत जी दावत ॾिनी पई आहे। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में मुल्क अंदरि बोर्ड सबबि थियल तबाही बाबति मामलनि ते सलाह मशवरा कया वेंदा। सुभाणे थींदड़ APC में तहरीक इंसाफ़ खे शिरकत जी दावत नाहे ॾिनी वई। नाज़िन ख़बर अवांखे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि बोर्ड जी सूरतहाल ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। PDMA ऐं इत्तेहादी पार्टियुनि सूधो सभिनी सियासी पार्टियुनि खे APC में शिरकत जी दावत। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में मुल्क अंदरि बोर्ड सबबि थियल तबाहीअ बाबति मामलनि ते सलाह मशवरा कया वेंदा। तंहिं त सुभाणे थींदड़ APC में तहरीक इंसाफ़ खे शिरकत जी दावत नाहे ॾिनी वई। ख़बर अवांखे ॾे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि बोर्ड जी सूरतहाल ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। आगाह कयूं पिया अवांखे। PDM ऐं इत्तेहादी पार्टियुनि सूधो सभिनी सियासी पार्टियुनि खे APC में शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में मुल्क अंदरि बोर्ड सबबि तबाही थियल बाबति मामलनि ते सलाह मशवरा कया वेंदा।